मटियारी में डीसी ऑफिस ग्राउंड ते मुनक़द नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल अयास हाजारो 11 ऐं डीसी 11 विच में थी गुज़रियो, जेको अयास हाजारो 11 पंहिंजे नाले करे वरितो। फाइनल मैच में डेप्यूटी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद, एसएसपी मटियारी मोहम्मद कलीम मलिक समेत ज़िले जी बहितरीन रांदीगरनि हिस्सो वरितो। जॾहिं त फाइनल मैच में पहिरीं बैटिंग कंदे अयास हाजारो 11 मुक़रर 8 ओवरनि में मुख़ालिफ़ टीम खे 95 रन्सुनि जो टारगेट ॾिनो। पोयां बैटिंग कंदे डीसी 11 मुक़रर ओवरनि में 84 रन्सूं ठाहे सघियो। अयास हाजारो 11 11 रन्सुनि तां फाइनल मैच पंहिंजे नाले करे वरितो। आख़िर में डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद, असिस्टेंट कमिश्नर मटियारी, असिस्टेंट कमिश्नर हाला ऐं असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद पारां विनर ऐं रनर टीमुनि समेत टूर्नामेंट में बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ रांदीगरनि में ट्रॉफियूं पिणु तक़सीम कयूं वयूं।